नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारा सुमरो आऊं संझा सैयद। हल्ला से हेडलाइन से सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। गर्मी जो ज़ोर घटिजी वियो। सखर, खैरपुर, लाड़काणो, नौशरफ रोज़, सांगड़, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शहदादकोट, बदीन ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में तेज़ हवा सां वसकारो। रतो देरो लॻ ॻोठ मेहर बुरड़ो में घर जी छित किरण सबबि पीउ ऐं पुट फौत थी विया। हिकु ॿारड़ी ज़ख़्मी। पनो आकिल भरसा ॻोठ सूमरा पम्हारी में तूफ़ानी बरसात सबबि घर जी भित किरण सबबि औरत फौत थी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि CCI जो इजलास अॼु थींदो। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि खे इजलास में शिरकत जी दावत। इजलास में अपोज़िशन जी हिकमत अमली बाबति आगाह कयो वेंदो। पाणी जी विर्छ वारे मामले ते बि ग़ौर थींदो। इमरान खान बजट में 700 अरब रुपयनि जा टैक्स लगाए छॾिया। हिकु साल में आम माण्हुनि जी आमदनी 17 सैकड़ो घटिजी वई। महांगाई तब्दीली जो असल चेहरो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो आम वापे वारियूं शयूं 25 सैकड़ो महांगियूं थी वयूं आहिनि। इमरान खान चयो अज़ीज़ हमवतनो, मुल्क तरक़ी करे रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि चूंड सुधारनि बाबति इजलास। मुल्क में चूंड अमल में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म चवे थो समुंड पार पाकिस्तानियुनि खे चूंड अमल में शामिल कंदासीं। समुंड पार पाकिस्तानी मुल्क जो असासो आहिनि। हुकूमत चूंडनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। शफ़ाफ़ियत लाइ वोटिंग मशीन जो इस्तेमालु वाहिद हल आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस विघे वधीक 46 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग वधी 21,874 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,119 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,45,184 थी वियो। 95 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। सखर में कोरोना विघे वधीक 2 मरीज़ फौत थी विया। PP अॻवान मंज़ूर वसाण ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि बाबति केस जी ॿुधणी। अदालत ईंदड़ ॿुधणी लाइ नेब खां अॻिभराई रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत मंसूर वसाण जी ज़मानत में 8 अगस्त ताईं वाध करे छॾी। बैरट टाउन वाक़े ते अदालती जांच कराइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त अवामी तहरीक जे अॻवान एडवोकेट सजाद चांडियो तरफ़ां दाख़िल कराई वई। बैरट टाउन वाक़े में PP मुलविस आहे। वाक़े जी वधीक अदालती जांच कराई वञे। बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करणु गैर क़ानूनी अमल आहे। एडवोकेट सजाद चांडियो जो दरख़्वास्त में मौक़िफ़। ॾुआरियुनि जे सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार तेगो तेगाणी शिकारपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में चोथों भेरो पेश। तेगो तेगाणी खे सख़्त सिक्योरिटी तहत अदालत में आंदो वियो। अदालत तेगो तेगाणी खे जुडिशियल रिमांड ते वधीक 6 ॾींहंनि लाइ जेल उमाणे छॾियो। तेगो तेगाणी जो चवणु आहे त हू ॾुआरियुनि ख़िलाफ़ रहियो आहे। 100 खां वधीक ॾुआरी पुलिस खे गिरफ़्तार कराए ॾिना आहिनि। मलीर जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में समुंड अंदर मच्छी जे शिकार दौरान तेज़ाब खे शराब सम्झी पीअंदड़ 3 माण्हू बि फौत थी वियो। फौती जी सुञाणप सलीम तौर थी आहे। ॻोठ में सोग जी लहर छायल। चक वेझो मच्छी जे फार्म ते हथियारबंदनि जी काह। चौकीदार अब्दुल मजीद महर ऐं जावेद मीरानी अगवा। धावेजी में ॿुॾी वियल नीगरी जो लाश 48 कलाक गुज़री वञण बावजूदि हथ न अची सघियो। मक़ामी तौर ज़िले इंतज़ामिया पारां को बि तहरुक न वरितो। वारिस परेशान। ऐं दौलतपुर में संग्राम मोरी लॻ पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबिलो। 2 हथियारबंद ज़ख़्मी। ज़ख़्मी थियलनि में हथियारबंदनि में अलाए बजाज चौहान ऐं अब्दुल रज़ाक जट शामिल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल हथियारबंदनि जे कब्ज़े मां हथियार चुकिया आहिनि।